डोकरी में ॿिनि ॾींहंनि वारो तालीमी मेलो शुरू थी वियो। एजुकेशनल सोसाइटी पारां गुलाम मुस्तफ़ा जतोई मेमोरियल लाइब्रेरी जे सहकार सां लॻायल मेले जो इफ़्तिताह नाले वारा अदीब ऐं लेखक डॉक्टर दुर मोहम्मद पठान, अब्दुल करीम सुमरे, प्रिंसिपल गवर्नमेंट डिग्री कॉलेज डोकरी, निसार अहमद सोलंकी, मोहम्मद रमज़ान जोड़े जे सरपरस्त आला प्रेस क्लब डोकरी, सीनियर सहाफ़ी ज़रार पीरज़ादे, रहमान हिस्पाणी ऐं ॿियनि कयो। तालीमी मेले में सियासी समाजी अदबी शख़्सियतुनि, सहाफ़ियुनि, शहरनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। मेले में किताबनि जा स्टॉल पिणु लॻाया विया, जिते शागिर्दनि पारां किताबनि जी ख़रीदारी पिणु कई वई। इन मौक़े ते तक़रीब ख़िताब कंदे नामियाल लेखक, मुहक़िक़ ऐं तालीमदान डॉक्टर दुर मोहम्मद पठान चयो त सिंध अंदरि तालीम जे मैदान में वॾी इनक़लाबी तब्दीली जी ज़रूरत आहे। समूरे तालीम निज़ाम खे बदिलाए जदीद दौर जे तक़ाज़ाउनि मुताबिक़ बणाइणो पवंदो। हुन वधीक चयो त डोकरी एजुकेशनल फेस्टिवल खे ॾिसी इहो एतमाद पुख़्तो थियो आहे त असांजो नओं नस्ल दुरुस्त वाट ते आहे। नौजवान लेखक ऐं मुहक़िक़ ईसा मेमण चयो त हीउ तालीमी मेलो मुनक़िद करण जो मक़सदु नौजवान नस्ल खे उहो शऊर ऐं आगाही ॾियणु आहे त तालीम जो मक़सदु रुॻो नौकरी जो उसूल न आहे, पर पंहिंजी धरती, क़ौम, ॿोली ऐं समाज जी ख़िदमत करणु बि आहे। नामियाल सहाफ़ी ऐं लेखक ज़रार पीरज़ादे चयो त डोकरी तालीमी मेलो सुजाॻीअ जो इनक़लाब आहे, जेको सॼे सिंध में रोल मॉडल जो किरदारु अदा कंदो। डोकरी में थींदड़ हिन एजुकेशनल फेस्टिवल जे सॼे सिंध में आजियां थी आहे ऐं इन सिलसिले खे अॻिते बि जारी रखणु घुरिजे। डॉक्टर ज़ुल्फ़िकार राहूजे चयो त डोकरी तालीमी मेलो शानदार काविश आहे। सिंध जे हर ज़िले ऐं तालुके में, हर शहर में हिन क़िस्म जा तालीमी मेला थियणु घुरिजनि। हिन मौक़े ते लियाकत मीराणी, निसार अहमद सोलंकी, अब्दुल करीम सुमरे, अब्दुल गफूर ज़हरानी, सीनियर सहाफ़ी मोहम्मद रमज़ान जोड़िजे, रहमान हिस्पाणी, मोहम्मद अली मेमण, अली बख्श पठान, हुसैन कुंबर ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। प्रोग्राम में ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ सवें माण्हुनि शिरकत कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।